कहिड़ो मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त हुसैनी मां पाण 6 सालनि खां वठी बंदि पई आहे। असांजे हुकूमत मुतालबो इहो आहे त असांजे हुसैनी मां बारगाह खोलाए ॾिनो वञे, जंहिंमें 5 अॻे ॿार पढ़ंदा हुया, आज़ान थींदी हुई, निमाज़ थींदी हुई, इहे इबादतूं थींदियूं हुयूं। ऐं मरकज़ी हुसैनी मां बारगाह जा कुझु पंहिंजा ज़ाती प्रोग्राम हुया जेके बंदि पिया आहिनि। 6 सालनि खां वठी बंदि पिया आहिनि। असांजो हुकूमत मुतालबो आहे त असांजो हुसैनी मां बारगाह खोलाए